नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी है। कराची का ख़बर ॾिना हलूं त 100 माण्हुनि जे क़त्ल MQM जे टारगेट किलर पंहिंजी हालत जी ज़िम्मेवारी MQM बानी मथां हणी छॾी। क़त्ल जे वारदातुनि जी संचरी कंदड़ MQM लंडन जे टारगेट किलर अब्दुल सलाम पंहिंजे वीडियो बयान में छिड़काईंदड़ इंकशाफ़ कया आहिनि। कराची में MQM लंडन जी गिरफ़्तार टारगेट किलर पंहिंजे एतिराफ़ी वीडियो बयान में पुलिस, सिक्योरिटी इदारनि जे एहलकारनि ऐं सियासी मुख़ालिफ़नि खे क़त्ल करण जो एतिराफ़ कयो आहे। जवाबदार एतिराफ़ी बयान में चयो आहे त अॼु हू जंहिं हालत में आहे उन जो ज़िम्मेवार MQM लंडन जो बानी आहे। टारगेट किलर मूजिबि मुंहिंजी टीम में नदीम के मार्बल खां अलावा 11 टीम मेंबर हुआ, जिन मां 4 साथी मारिजी विया आहिनि। ॿियनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। टारगेट किलर मूजिबि टीम जे इंचार्ज नादी मार्बल मुंहिंजी नौकरी अब्बासी शहीद इस्पताल में लॻाराई हुई, जिथां मूंखे 21,500 रुपया पघार मिलंदी हुई। जवाबदार ॿुधायो त मूं पुलिस एहलकार, पुलिस जे मुख़बर, सिक्योरिटी इदारनि जे एहलकारनि ऐं सियासी मुख़ालिफ़नि खे निशानो बणायो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।